जालिम को हटाना चाहते हो, ये मुल्क बचाना चाहते हो, गुर्बत को भगाना चाहते हो, साथ दो साथ दो। समारोह में पीपल्स पार्टी जे एनए 213 जी उम्मीदवार मैडम सबा तालपुर जे लाइ पैदल वर्क शहरनि सां मुलाक़ातूं। अॻूणे टाम चेयरमैन मोहम्मद रफ़ीक कायमखानी ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी समारे जे अॻुवाणनि पारां नेशनल असेंबली जे तक एनए 213 मां उम्मीदवार मैडम सबा तालपुर लाइ शहर जे चइनी वार्डनि में पैदल वर्क कयो वियो। मैडम सबा तालपुर जेका अॻूणे एमएनए मरहूम नवाब यूसुफ तालपुर जी घरवारी आहे, हिन वर्क दौरान मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जे माण्हुनि सां मुलाक़ातूं करे 17 अप्रैल ते थींदड़ चूंडुनि में तीर ते ठपो हणी पीपल्स पार्टी खे कामयाब कराइण जी अपील कई वई। उन मौके ते अमान उमर कायमखानी, मौलवी गुलाम मुस्तफ़ा साबरी, जान ज़ेब सरताज कायमखानी, पीपी तलका इंफॉर्मेशन सेक्रेटरी डातर बख्सियाड़ो, ज़हीर कायमखानी, अब्दुल सत्तार राजपूत समेत शहर जा मोजिस माण्हू मौजूद हुआ। जिन मैडम सबा तालपुर जी हिमायत जो ऐलान कंदे पीपल्स पार्टी जे उम्मीदवार खे कामयाब कराइण लाइ भरपूर क़िरदार अदा करण जो अज़म ज़ाहिर कयो। रिपोर्ट डॉक्टर एम लाल वाघाणी, डिवीज़नल ब्यूरो चीफ, सोशल मीडिया सेंटर, सिंध।